तहकीमन सान होए तहकीमन सान पोए शो न कयई डबड़ा दारू तुंहिंजे दर्द जो हुयो उन्हनि वटि तो में हुई का घटि न त हू त सन्यासी हा सूरजा या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब अॼो को साईं फ़कीर साईं ग़ुलाम रसूल मंगी साईं बाबा जो ख़ैर डॉक्टर अब्दुल रहीम मंगी साईं अमीर अली मंगी साहब जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा आमीन। ओ मौला साईं ग़ुलाम रसूल साईं जे बचड़न के पढ़ाई में कामयाबी कामरानी अता फरमा आमीन। एडीपीपी मरहूम ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी साईं जे पुटन के नबी साईं जो वास्तो थी क़यामत ताईं आबाद फरमा आमीन। फ़कीर मोहम्मद साईं के साईं जे सभिनी भाइरनि के ओ मौला क़यामत ताईं आबाद फरमा आमीन। ओ मौला साईं जा सभई घर वारा अमड़ियूं न्याणियूं तुंहिंजे हिफ़्ज़ अमान में निनल के हर मुश्किलात खां बीमारियुनि खां पनाह ऐं निजात अता फरमा आमीन। साईं जो जेको ॾोटो नंढड़ो बीमार आ मंज़र अली साईं उन जी मुश्किलात दूर कर इमाम सजाद जो वास्तो थी उनके खिज़री हयाती अता फरमा आमीन। ओ मौला अॼु असां जेके बि दुआ में शरीक आहियूं अॼु असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्ना पूरियूं फरमा आमीन। साईं हाकिम अली शेख साईं जा बच्चा घर आबाद फरमा आमीन। गुलज़ार फुलपोटो साईं केन जे बचड़न के आबाद फरमा आमीन। साईं कामरेड शफीक अहमद साईं केन जे बचड़न के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आमीन। साईं हाजी पहवर साईं जा शान फ़कीर साईं जा जुमले असां सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा आमीन। ओ मौला मां दिल जो गुजरियों गालियों मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मुंहिंजा करीम अम्मा सैयदा ज़ैनब जो वास्तो थिए मुंहिंजे ऐं असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्ना पूरियूं फरमा आमीन। 13 रजब जशन मौलूद काबा मौला जो जशन ख़ैर सां थे हिन में मुंहिंजी ज़ाहिरी ग़ैबी मदद फरमा आमीन। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा आमीन। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा आमीन। ओ मौला सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि अली असगर जो वास्तो थी आ दुआ मुंहिंजी क़बूल फरमा आमीन। महबूब जी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा आमीन। क़ुरान फ़िरके वारियत खां मना तो करे क़ुरान के मञण वारा वली सगोर आहिनि ऐं वली सगोरनि बि हर दौर में मना कयो वा तफ़रका न विझो मौला महबूब जी उम्मत के तफ़रके बाज़ी खां पनाह अता फरमा आमीन। असांजे सिंध धरती वतन पाकिस्तान के ऐं असांजे वतन जी पाक फ़ौज आर्मी के हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़्ज़त अता फरमा आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।